दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। स्टेशन रोड ते दुकाननि अॻियां गटरनि जो गंदो पाणी गुज़िरियल 25 ॾींहनि खां बीहण ते पब्लिक हेल्थ खाते दादू म्यूनिसिपल कमेटी दादू नाहिल अमले ख़िलाफ़ स्टेशन रोड जे सवे दुकानदारनि ऐं वापारियुनि सेठ गुल हसन पंवर मुमताज जना अबूबकर ज़ोहर फारूक खुश्क साहब खान बबर जमान गोपांग मंजूर जमाली नईम सियाल असद अली खुश्क ऐं ॿियनि स्टेशन रोड बंदि करे सख़्त एहतजाज कयो। दुकानदारनि ऐं वापारियुनि जे एहतजाज दौरान म्यूनिसिपल कमेटी दादू जे तरफ़ां मुक़रर थियल फोकल पर्सन हाजी लियाकत सुमरो उर्फ हाजी कारो पहुची एहतजाज कंदड़नि खे मिंथू ऐं बाहूं ॿधंदो रहियो पर दुकानदारनि वापारियुनि संदन हिक न ॿुधी एहतजाज जारी रहियो। दुकानदारनि ऐं वापारियुनि एहतजाज ख़त्म न करण ते म्यूनिसिपल कमेटी जो फोकल पर्सन ख़ुदि दुकानदारनि ऐं वापारियुनि सां गॾु पंहिंजे ई खाते ख़िलाफ़ एहतजाज में कुर्सी ते वेही रहियो। म्यूनिसिपल कमेटी दादू ॿाहिरां टीम घुराई आहे जेका पहिरीं तारीख़ ईंदे त शहर जे गटरनि जे गंदे पाणी निकाल करण लाइ गटरनि जी सफ़ाई कंदा पोइ ई शहर जो गंदो पाणी निकाल थींदो। फोकल पर्सन जेसिताईं म्यूनिसिपल कमेटी जे ॿाहिरां टीम ईंदी तेसिताईं शहर में गटरनि जो गंदो पाणी रोडनि ते बीठो हूंदो। गटरनि जो गंदो पाणी बीहण सबबि कारोबार ठप थी वियो आहे। मुतासिर दुकानदार ऐं वापारी स्टेशन रोड तां गटरनि जो गंदो पाणी निकाल न कयो वियो त सूमर ॾींहुं म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिस अॻियां गटरनि जो गंदो पाणी खणी ऑफिस में हारी एहतजाज कयो वेंदो। दुकानदार ऐं वापारी